कराची में धारियन के सुञाणप कार्ड जारी करण खिलाफ क़ौम परस्त पार्टियुनि जे 3 ॾींहंनि वारी बुख हड़ताल जारी आहे। अचो त इन हवाले सां ॾिसूं था AB सूमरो जी हीअ रिपोर्ट। असां हक़ ते आहियूं। असीं कानून जी पासदारी जी घुर था करियूं ऐं नादरा जो इदारो इंटीरियर मिनिस्ट्री यानी फेडरल गवर्नमेंट जे सहारे ऐं हिन सिंध गवर्नमेंट जे सहारे ते गैर मुल्किन खे कानून जी भञकड़ी कंदे जारी कर रहिया आहिनि। उन करे असां इन अहम मामले ते एहतजाज करियूं पिया, पर कानूनी तरह सां बि असीं हिन रस्तो वठंदासूं ऐं हिन खे असां पंहिंजी कमेटीअ खे सलाह मशवरे लाइ ॾिना आहिनि पना त इन नोटिफिकेशन हूअं बि जेकॾहिं असीं कोर्ट में वियासीं त इनशाला इहे रद्द थींदियूं, छो त इहे बुनियादी SOPs जी भञकड़ी आहे जेको आर्ज़ी मफ़ाद लाइ सिंध खे अक़लियतम तब्दील करणु, सिंध ते माशी बोझ वधाइणु ऐं मुल्क में दहशतगर्दी जो सबबु थींदड़ इहे 35 लख माण्हू उन्हनि खे तहफ़ुज़ ऐं उन्हनि खे शहरियत ॾियण जी पई कई वञे। ऐं सम्झो मुल्क लाइ बि नुक़सानकार आहे ऐं मुल्क में इन सां दहशतगर्दी वधंदी, सिंध लाइ बि नुक़सानकार आहे। उन करे सिंध गवर्नमेंट खे इन ते उपाउ वठणु घुरिजनि, इन मामले खे गैर मुल्किन खे हितां नेकाली ॾियण लाइ ऐं हिन नादरा जे मामले खे वफ़ाक़ी हुकूमत सां खणण लाइ, काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट ताईं खणण लाइ कोशिशूं करणु घुरिजनि। अॼु ॿियो ॾींहुं हले पियो, ऐं बि बुख हड़ताल ते 104 दोस्त ॿिया बि आहिनि। इहा मीटिंग सुभाणे मंझंदि जो कंदासूं। सुभाणे हितां उथण खां पोइ पहिरीं तव्हां मीडिया जे अॻियां उहो जेको आईंदा लाइ अमल सुभाणे तव्हांखे इनशाला 3-4 बजे ॿुधाईंदासीं। नादरा सिंध में लाक़ानूनीयत ऐं गैर क़ानूनी कम जी शुरूआत कई आहे। हीउ इदारो वफ़ाक़ जो मुल्क जे माण्हुनि खे रजिस्टर करण जे लाइ आहे। अफ़गाननि, बर्मिन, बंगालिन खे रजिस्टर करण लाइ न आहे। इन्हनि खे कंहिं इख़्तियार ॾिनो आहे त हीअ सिटीज़न एक्ट जी तोहीन कनि, कानून टोड़नि। इन जो मतिलबु आहे त का वॾी गहरी साज़िश आहे सिंध जे माण्हुनि लाइ जेके तारकीन वतन आहिनि, जिन खे पंहिंजे मुल्क वञणु खपे या मुल्क जे अंदरि पनाह गुज़ीन कैंपुनि में रहनि, उन्हनि खे तव्हां सिंध जो शहरी कयो ऐं असांखे अक़लियत में तब्दील कयो। सिंध जे वज़ीर आला खे इहो कानून इजाज़ ॾिए थो त नादरा जूं सॼियूं ऑफिसूं बंदि कराए, अमले खे गिरफ़्तार कराए। मां त सिंध जे चीफ जस्टिस खे, मुल्क जे आला अदालतुनि खे चवां थो त पाण मुरादो नोटिस कंहिंजे लाइ वठंदव? असां अक़लियत में तब्दील था थियूं, असां सां हिकिड़ी साज़िश पई थिए, उनखे केरु रोकींदो? असां कानून जी हाकमियत लाइ हिते वेठा आहियूं त नादरा लाक़ानूनीयत पई बढ़े, उहा असांखे क़बूल कोन्हे। सिंध जा क़ौम परस्त जेके धरतीअ जे बका, माण्हुनि जे बुनियादी हक़नि ऐं पंहिंजे हक़ हाकमियत जे लाइ हिते वेठा आहियूं। कल्ह सिंध असेंबली करारदाद पास कई आहे। उन करारदाद ते अमल दरामद करण लाइ वज़ीर आला पाबंद आहे। असां ख़राज था पेश कयूं पंहिंजी भेण नसरत साहिर अब्बासी खे, ख़राज थो पेश कयां मां धरतीअ जे गैरतमंद MPA हाजी शफ़ी जामोट खे, जेको 2 ॾींहंनि खां हिते लाॻीतार वेठो आहे। असां सुभाणे बि वेहंदासीं, नादरा जे ऑफिस जो घेरो कंदासीं। नादरा को जवाब नथी ॾे त सुभाणे पंहिंजी एहतजाज जी हिकमत अमली जो ऐलान कंदासीं ऐं पंहिंजी पॉलिसी। राति वफ़द आयो हुयो, जंहिं चयो त अॼु तव्हां खां असां वधीक ॻाल्हियूं कंदासीं। अॼु हुननि जो चवणो तव्हां DG जी ऑफिस में हलो। असांजो चवणु इहो आहे त असां जिथे वेठा आहियूं ज़ाहिर ॻाल्हि आहे उते असीं बुख हड़ताल ते वेठा आहियूं। इख़लाक़ी तौर ते हितां उथी वञणु ॿिए हंधि ॻाल्हियूं करणु मुनासिबु न आहे। असां अॼु 2 ॻाल्हियूं करणु था चाहियूं। पहिरीं ॻाल्हि इहा त कल्ह जेका सिंध असेंबली मुतफ़िक़ करारदाद पास कई आहे त धारियनि खे शहर ते न नी वञे, उन करारदाद पास कंदड़नि में हुकूमत जा माण्हू बि शामिल आहिनि ऐं उन्हनि 10 साल हुकूमत कई आहे सिंध ते। उहे रुॻो असांखे ॿुधाइनि त 10 ॾींहं जेको आहे धारियल माण्हू खे कढण लाइ का मुहिम हलाई आहे। चवनि नथा, ॾेखारनि नथा सिंधी माण्हू खे त धारियल माण्हुनि जे ख़िलाफ़ु आहियूं, पर अमली तौर ते ईअं न आहे। अमली तौर ते निसार खोड़ो बंगालियुनि वटि वञी उन्हनि खे चए थो त हिन शनाख्ती कार्ड ठाराईंदासीं। अमली तौर ते 10 साल हुकूमत करण जे बावजूदि बि इन्हनि धारियनि खे कढण लाइ को बि अमली क़दम न खयो आहे। तंहिंजे करे कल्हो की करारदाद सिंध जे माण्हुनि खे
सवली सिंधी में बेवकूफ़ करण जे बराबरि आहे। तंहिंजे करे सिंध जे माण्हू खे ख़बरदार रहणु घुरिजे त पीपल्स पार्टी धारियुनि खे कढण में संजीदा न आहे। 2000 ॾींहंनि खां मथे गुज़रिया आहिनि, सुप्रीम कोर्ट हिकिड़ो ॾींहुं बि कंहिं अथॉरिटी खे घुराए न पुछियो आहे त इहे 35 लख माण्हू विया काॾे। ज़मीन ॻी वई, आसमान खे टुंग फाड़े जेको आहे मथे हलिया विया, समुंड में हलिया विया काॾे इहे 35 लख माण्हू। सुप्रीम कोर्ट हिकिड़ो ॾींहुं बि नोटिस न वरितो आहे। तंहिंजे करे सुप्रीम कोर्ट अहिड़े मसइले ते नोटिस थी वठे जंहिंजो सिंध सां को लाॻापो वास्तो आहे ई कोन। तंहिंजे करे हीअ असांजी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे त सिंध में सिंधी माण्हुनि जो क़ौमी वजूद अक्सरियत में हुजे या अक़िलत में हुजे, इहो असांजे बका जो मसइलो आहे। तंहिंजे करे असां सिंध वासियुनि खे हाणे अहिड़े कंहिं बि अदालत ते एतमाद न रहियो आहे जेको बाज़ार चए थो तव्हां इंसाफ़ पसंदि आहियां, असांखे हुन में इंसाफ़ बि नज़र नथी अचे। इंसाफ़ असांखे पंहिंजी आवाम मां मिलंदो, पंहिंजी क़ौम मां मिलंदो, पंहिंजी क़ौम जी सुजाॻी मां मिलंदो। हू जॾहिं सॼी यकमुश्त थी उथी बीह रहंदा त हाणे असांखे कंहिं सूरत में धारियो नथो खपे। पोइ पक सम्झिजो हीअ रश बश धारियुनि जी ख़तमु थी। ऐं नादरा जेको आहे सो हाणे ख़ासि तौर ते गुज़िरियल महीने खां वठी जंहिं अंदाज़ में कार्ड ठाहिणु शुरू कया आहिनि ऐं सॼी ॾींहुं राति करे कार्ड ठाहिणु शुरू कया आहिनि, असीं सम्झूं था त इन सां सॼी सिंध जी ख़ासि तौर ते कराची जी डेमोग्राफी तब्दील थी वई आहे, तब्दील करण जी कोशिशि कई पई वञे। जेके जेन्युइन सिंधी माण्हू आहिनि, जेके हितां जा इंडिजिनियस माण्हू आहिनि, उन्हनि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि थिए पई। काल्ह सिंध असेंबलीअ बि अहिड़ो रिज़ोल्यूशन पास करायो आहे, पर असां न सिंध असेंबली रिज़ोल्यूशन मां मुतमइन कोन आहियूं। छाकाणि रिज़ोल्यूशन पास करण छा मुराद शाह सिंध जो चीफ एग्जीक्यूटिव आहे, उहो क़दम खणी थो सघे पियो। हिन क़िस्म जो इहो बि चई थो सघे पियो त हीअ जेका हरकत थी थिए सा गैर क़ानूनी थिए या लेपापोती कई अथऊं, पर इहो लेपापोती छो त पब्लिक जो प्रेशर आहे। असां उन खां पोइ सुभाणे प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं, उन में सॼी जेका पंहिंजो सिंध एक्शन कमेटी आहे उहा फ़ैसिलो कंदी त आईंदा लाहे अमल छा इख़्तियार कबो। उनखे ईअं छॾींदासीं कोन, उनजो हिकिड़ो तरीक़ेकार मटाईंदासीं, बाक़ी उनखे उन तां हथु कोन खणंदासीं। असल में जेको ही धारियुनि खे जेको घुराए सिंध में शिनाख्ती कार्ड ॾिना पिया वञनि, बिहारी, बंगाली, बर्मी, दुनिया जूं जेके लोधूं आहिनि, रोलू क़ौमूं, उन्हनि खे सिंध हुकूमत शिनाख्ती कार्ड, क़ौमी सुञाणप शिनाख्ती कार्ड ठाहे ॾिए थी त सिंध जेका आहे असां हिन वक़्तु वधीक धारियुनि जो ॿार नथी बर्दाश्त करे सघे। इन करे असांजी जेका ही पुरमन जदोजहद आहे, पुरमन जेका ही एहतजाजी तहरीक आहे, पुरमन जेको ही 72 कलाकनि जो धरणो आहे, उहो इन करे आहे त नादरा चेयरमैन खे फौरी तौर ते हटायो, मुबीन उस्मान खे। ऐं ॿियो त जेकी तव्हां धारियुनि खे जेके क़ौमी सुञाणप कार्ड ठाहे ॾिना आहिनि हिन वक़्त ताईं, अंदाज़ो ॿुधाए पियो वञे त 5 लख जे क़रीब त जेको आहिनि सिंध शिनाख्ती कार्ड ठाहिया आहिनि, उहे रद्द कया वञनि। नादरा ऑफिस जे साम्हूं पंहिंजे बका लाइ, पंहिंजे वजूद खे बचाइण लाइ, पंहिंजे बचनि जे मुस्तक़बिल लाइ, सिंध जे रोशन मुस्तक़बिल जे लाइ हिते वेठा आहियूं। छो त जेके धारिया ऐं ख़ासि करे हिन हुकूमत सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ ही सभु सांभा कया पिया वञनि। इन सियासत जे नाले में इन शइ में सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे, जंहिंजी असीं मज़म्मत था कयूं। ईअं असांजी जदोजहद जारी सारी रखंदासीं जेसि ताईं नादरा पंहिंजा इहे ग़लति फ़ैसिला वापसि कोन थी वठे। नादरा वारा जेके आहिनि उन्हनि जे हथ वस जी ॻाल्हि कोन्हे त एज़ अ अदारो नादरा जेको आहे, पर इन खां मथे जी ॻाल्हि आहे। मथे जी आहे त क़ौमी असेंबली में हिकिड़ी ख़ासि कमेटी विहारी वई, उन कमेटी इहो फ़ैसिलो कयो आहे त इन्हनि खे धारियुनि खे शनाख्ती कार्ड ॾिनी वञे। उहे माण्हू पोइ हिते दहशतगर्दी बि कनि था, हिते जे वसीलनि ते ॿार बि आहिनि। हीअ वतन धरती असां धरती धड़ियुनि जो आहे। बुख हड़ताल ते वेठा आहियूं 72 कलाकनि जे लाइ। ही न सिर्फ़ु हिकिड़ो सिंधी ज़बान ॻाल्हाईंदड़नि जो इशू आहे, पर ही सिंध में रहंदड़ समूरियूं ज़बान ॻाल्हाईंदड़नि जो इशू आहे जेके मुस्तक़िल हितां जा बाशिंदा आहिनि। मुल्की मैशियत को एतिरी स्ट्रॉन्ग कोन्हे त उहो गैर मुल्कियुनि जो या कंहिं ॿाहिरनि माण्हुनि जो भार बर्दाश्त करे सघे। हाणे जेकॾहिं नुक़सानु थियनि था, का बि ख़राबु सूरत हाल थिए थी त यकीन जी माना ज़िम्मेवार नादरा चेयरमैन सिंध हुकूमत ऐं गवर्नर सिंध हूंदो। सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते नादरा मेगा सेंटर अॻियां 24 कलाक धरणो जारी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़ौमी कारकुननि सां, समाजी अॻवाननि सां, कॉम्परगारनि सां व्यूज़ वरिता विया। उन्हनि पुरज़म ॾेखारियो त 72 गुज़ारण अल्टीमेटम ॾिनो आहे, उन बावजूदि अगरि असांजा मुतालबा न मञिया विया, असां सुभाणे 4 बजे प्रेस कॉन्फ्रेंस खे लाहे अमल जोड़ियो वेंदो। कैमरामैन इरफान सां गॾु AB सुमरो, अवामी आवाज़, कराची।